सुप्रीम कोर्ट जे आईनी पेश अहम केस ॿुधण लाइ मुक़रर करे छॾिया। आबजूडर में मुबैना तौर धांधली ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधण लाइ मुक़रर। जस्टिस समीरुद्दीन जी सरबराही पे 7 रुकनी बेंच 12 डिसंबर ते ॿुधणी कंदी। फौजी अदालतुनि बाबति इंट्रा कोर्ट अपीलूं 9 डिसंबर ते ॿुधण लाइ मुक़रर। सानिया नवमे ते जुडिशियल कमीशन जोड़ण लाइ दरख़्वास्त जी ॿुधणी 10 डिसंबर ते थींदी। प्रैक्टिस एंड प्रोसीजर ऑर्डिनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्तूं आईनी पेश में मुक़रर। ॿुधणी 12 डिसंबर ते थींदी। फोन टैपिंग जो 18 साल पुराणो केस पर ॿुधणी लाइ मुक़रर। चीफ जस्टिस याहिया अफरीदी 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ फुल कोर्ट जोड़ण जी मुखालफ़त कंदे जस्टिस मंसूर अली शाह जे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। जुडिशियल कमीशन जे इजलास में 26 आईनी तरमीम ख़िलाफ़ ॿुधणी लाइ फुल कोर्ट जोड़ण जो ज़िक्र निकितो। चीफ जस्टिस याहिया अफरीदी जो चवणु आहे त दरख़्वास्तुनि जो फ़ैसिलो आईनी कमेटी कंदी। पाकिस्तान दहशतगर्दी पर वॾी क़ीमत अदा करे रहियो आहे। दहशतगर्दी जे नासूर जो ख़ात्मो कंदासीं। पाक नेवी हर तरह जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थी। पाक एरिया जा बहादुर ऑफिसर ऐं जवान मुल्क जी सामूहियतनि जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाए रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में मेरी टाइम सिक्योरिटी वर्कशॉप खे ख़िताब चयाईं पाकिस्तान जी सामूंडी फ़ौज वसीलनि मां फ़ाइदो खणण लाइ क़दम खणी रही आहे। दोस्त मुल्क चीन बि सामूंडी शोबे में भरपूर सरकार फराहम करण लाइ तैयार आहे। मुल्क में फुल प्रूफ सिक्योरिटी चाहियूं था त माण्हू पंहिंजी सलाहियतनि मां भरपूर फ़ाइदो खणी सघनि। सिंध असेंबली जी पब्लिक अकाउंट कमेटी जो इजलास तकरारी केनालनि ते सख़्त ख़दशनि जो इज़हार। मंसूबो सिंध जे पाणी ते धाड़ो करार। आपाशी खाते के तकरारी मंसूबे ख़िलाफ़ भरपूर केस तैयार करण जी हिदायत। टेक्निक ऐं CCI समेत सभिनी आईनी फॉर्मनि ते भरपूर केस विढ़ण जो बि फ़ैसिलो। आपाशी सेक्रेटरी इजलास खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त चोलिस्तान केनाल जी गुंजाइश 4152 क्यूसेक आहे। मंसूबो ॾखण पंजाब जी ज़मीननि खे आबाद करण जो आहे। चश्मा झीलम केनाल ऐं पीपीलिंग केनाल मां सिंध जो पाणी खंयो वेंदो, जेकरे सिंधु दरिया खे वधीक पाणी जी घटिताई सां मुंहुं ॾियणो पवंदो। कुछ माण्हू मुल्क खे इंतहा पसंदी तरफ़ धिकण चाहिनि था। औरतुनि जे किरदार खां सवाइ मुल्क तरक़ी नथो करे सघे। कुछ माण्हू औरतुनि खे तरक़ी कंदे ॾिसण नथा चाहिनि। अहिड़ी सोच जा माण्हू पाड़ेसरी मुल्क में बि मौजूद आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो लियारी में फुटबॉल टूर्नामेंट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। शहीद बेनज़ीर भुट्टो जो ज़िक्र कंदे बिलावल भुट्टो जूं अखियूं भरिजी आयूं। ऐं सिंध में ॿिनि धारदार रोड हादसनि में बजणा फोत, हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो। गंबत बरसा टंडो मस्ती वटि क़ौमी शहर ते गाड़ी जे टकर में हिकु ॼणो फोत, हिकु ज़ख़्मी थी पियो। फोतीअ जी सुञाणप कोटे जी वासी मज़हर अली तौर थी। माजत में गाड़ीअ जो टकर में रोड पार कंदड़ दिलशाद सोलंकी फोत थी पियो।